कामयाबी माणण जो मज़ो तॾहिं आहे जॾहिं पूरी दुनिया तव्हांजे किरण जो इंतज़ारु करे ऐं फाइनली तव्हां कामयाब थी ॾेखारियो। बिस्मिल्लाह रहमान रहीम, मां सलाउद्दीन नवां ॾिसी रहिया सिंधी थॉट्स। अॼु जो ट्रिब्यूट आहे सखर IBA यूनिवर्सिटी, सिबा टेस्टिंग सर्विस, वाइस चांसलर ऑफ सखर IBA यूनिवर्सिटी ऐं उनजी समूरी टीम जे नाम। सखर IBA यूनिवर्सिटी कामयाब MTK टेस्ट कंडक्ट कराए सॼी सिंध में हिकु नओं रूह फूके छॾियो आहे। जेके नौजवान ख़ुदकुशियूं कंदा हुया, जेके नौजवान न्याणियूं मायूस थी घरनि में वेही रहंदियूं हुयूं, उन्हनि में हिकु नई उम्मीद जागी पई आहे त हा, असां बि हिन मैदान ते ईंदासीं ऐं जेकॾहिं सखर IBA यूनिवर्सिटी जहिड़ा इदारा असांजे साम्हूं आहिनि त असां पंहिंजो पाण मल्हाए कामयाबी माणींदासीं। जीअं जीअं MTK टेस्ट कंडक्ट करण जा ॾींहं वेझा अचनि पिया, तीअं रूमर्स हिकिड़े पीक ते हुया। सॼी सिंध, पूरो पाकिस्तान इन ते फोकस्ड हुयो त मतिलबु किथां तव्हां किरो था, कीअं तव्हां इनखे लीक कयो था, कहिड़े तरीक़े सां तव्हां डैमेज थियो था। पर डैमेज तव्हांजो न थियो, डैमेज उन्हनि इंसाननि जो थियो जेके लखें करोड़े रुपया फबाए करे मार्कूं ॾींदा हुया, ऐं उन्हनि इंसाननि जो डैमेज थियो जेके लखें रुपया भरे करे मार्कूं वठी अल्हम्दुलिल्लाह जो स्टेटस लॻाईंदा हुया। उन्हनि खे हक़ीक़त में हिन वक़्तु टेक ॾियणु घुरिजे। असांखे फ़ख़ुरु आहे सखर IBA यूनिवर्सिटी जे समूरी टीम ते। हिकु हिकु ॼणे पाण मल्हायो आहे, ट्रांसपेरेंट अंदाज़ में टेस्ट कंडक्ट कई आहे। असां सलाम पेश कयूं था ॿिन्ही हथनि सां सखर IBA यूनिवर्सिटी जे समूरे स्टाफ खे, जंहिं इहो पॉसिबल बणायो त टेस्ट हीअं बि कंडक्ट कबी आहे, इदारा हीअं बि रन कबा आहिनि। ऐं उन्हनि समूरनि इंसाननि जूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि जेके ग़रीब हुया, हक़दार हुया, पर उन्हनि वटि पैसा न हुया ऐं उहे उन्हनि टेस्टुनि खां ख़ौफ़ज़दा थींदा। चयो वेंदो हुयो त तव्हां टेस्ट जी तयारी न कयो, तव्हां पैसा गॾु कयो। पर अॼु उन्हनि नौजवान न्याणियुनि, नौजवान दोस्तनि जे चेहरे ते मुर्क हूंदी जेके प्राउडली ट्रांसपेरेंट अंदाज़ में अपीयर थिया, उन्हनि पंहिंजो पाण मल्हायो ऐं इंशाल्लाह उहे खोड़ सारा नौजवान जेके डिज़र्व कंदा उहे ईंदा ऐं पंहिंजी मेरिट ते ईंदा। उन नौजवान दोस्तनि ऐं न्याणियुनि जे चेहरे ते केॾी न ख़ुशी हूंदी जेके ग़रीब घराणे सां ताल्लुक़ रखनि पिया, पर MTK या हिकु मेडिकल फील्ड जो ख्वाबु ॾिसनि पिया। इन्हनि जॾहिं माफ़ियाउनि खे ॾिसनि पिया त हू मायूस थी घर वेहनि पिया। पर न, IBA जहिड़े अंदाज़ में टेस्ट खे कंडक्ट कयो आहे, ट्रांसपेरेंट अंदाज़ में, उन्हनि नौजवाननि जे चेहरे ते हिकु नई रौनक अची वई आहे। पर उन सां गॾोगॾु जेके नेक्स्ट अटेम्प्ट थींदा, उन्हनि जे लाइ बि हिकु नौजवाननि खे हिकिड़ो पॉज़िटिव मैसेज मिलियो आहे त तव्हां जेकॾहिं सुठे अंदाज़ में तयारी कंदो, महिनत कंदो ऐं मेरिट ते ईंदो त हीअ सीट तव्हांजी आहे। हिकु दफ़ो ॿीहर सखर IBA यूनिवर्सिटी सिंध जे अंदरि मेरिट जो एतमाद बहाल करण ते जस लहे। ख़ुदा ताला हिन इदारे खे वॾो वण कंदो ऐं ईअं ई ही इदारो मेरिट, क्वालिटी ऐं एक्सीलेंस सां वधंदो रहंदो। इंशाल्लाह ईंदड़ जेके बि टेस्टूं हूंदियूं उहे इन ई अंदाज़ में कंडक्ट कयूं वेंदियूं। ही टेस्ट वॾो चैलेंज हुयो, वॾा रूमर्स हुया। जीअं जीअं हीअ टेस्ट वेझो थिए पई, तीअं तीअं मतिलबु क़िस्म क़िस्म जा माण्हू हिन में एक्टिव थी विया हुया, पैनिक क्रिएट कनि पिया त जीअं मतिलबु उहे पंहिंजे ट्रैक तां हटी वञनि, पर तव्हां न हटियो। ऐं सखर IBA यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर टेस्ट वारे ॾियारे ताईं पाण बीठो रहियो ऐं ज़िले जेके SSP जी ॾोहारनि खे ललकारींदो रहियो, अचो ऐं तव्हां हिन जी मेरिट खे नुक़सानु पहुचाए ॾेखारियो ऐं उन करे ॾेखारियो। जीअं हिकु लफ़्ज़ VC साहिबु बिफोर टेस्ट चयो हुयो, उन ते पूरो इदारो पूरो लथो आहे। उहो जस लहनि ऐं ही ॾोहारी बिल्कुलु ॾोहारी आहिनि, ही क़ौम जा ॾोहारी आहिनि। कोई आम ॾोहारी अगरि कंहिं फ़र्द खे नुक़सानु पहुचाए थो त ही अहिड़ा वागू ऐं अहिड़ा ॾोहारी आहिनि जेके पूरे नसुलनि खे नुक़सानु पहुचाइनि था। इन्हनि खे ईअं ई ललकारियो वञे, ईअं ई इन्हनि खे मोट ॾिनी वञे। सखर IBA यूनिवर्सिटी उनजी टीम बिल्कुलु हिन सिटनि जी अकासी कई आहे त अञा रुञ मां रण अचे पई, मतां सम्झे मुआ सारा मोर। ऐं बिल्कुलु मोर मुआ न आहिनि, अञा अहिड़ा मोर, अहिड़ा इंसान, अहिड़ा किरदार ज़िंदा आहिनि जेके उम्मीद जे ॾींहं खे कॾहिं बि विसर न ॾींदा। तव्हां अंदाज़ो लॻायो त जेके लखीं करोड़ रुपया भरे करे मार्कूं वठंदा हुया, सीट वठंदा हुया, उन्हनि केॾी न कोशिशि कई हूंदी इन्हनि जे टीम खे ख़रीद करण जी। पर इन्हनि जी टीम विकी न आहे, इन्हनि जी टीम बीठी रही आहे। इन्हनि जस लहणी। अचो त तव्हां असां जिते चुप करे न वियो आहे, ख़ुदा न ख़ास्ता जेकॾहिं कोई अहिड़ो अमल इन्हनि जो ज़ाहिर थी पवे आहे, इन्हनि जो कोई अहिड़ो नेगेटिव एस्पेक्ट असांखे साम्हूं अचे त असां चुप करे वाक़ई न वियो आहे। पर जे न आयो आहे साम्हूं त असां तव्हां ते हाणे ख़िलाक़ी फ़र्ज़ु आहे त इन्हनि जी हौसला अफ़ज़ाई कयूं ऐं बिल्कुलु समूरी टीम लाइक़ तहसीन आहे। असां सिंधी थॉट्स ऐं समूरे सिंध पारां सखर IBA यूनिवर्सिटी ऐं सखर IBA यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर उनजी समूरी टीम खे ख़राज तहसीन पेश कयूं था। सिंध ऐं पाकिस्तान जे लाइब्रेरियुनि में वेठल लखे नौजवान न्याणियूं, लखे नौजवान तव्हांखे गुज़ारिश कनि था त जेके कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स आहिनि, वॾा एग्ज़ाम्स आहिनि, उन्हनि जूं वागूं बि इन्हनि इदारनि खे ॾियो त जीअं उन्हनि जा ख्वाब बची सघनि, उन्हनि जी कोई मेरिट न लताड़े, उहे पैसनि जे बजाए पंहिंजे तालीम जो इंतज़ाम कनि। इहे उमेद सां पढ़ंदा त मुल्क जी ख़िदमत कंदा। इहे जॾहिं मेरिट ते ईंदा त इन्हनि जे हथ में जॾहिं मेरिट ईंदी त इहे बि मेरिट खे अॻिते कंदा। कॾहिं बि पाकिस्तान ऐं सिंध जो मुस्तक़बिल ऊंदाहो न थींदो। हिकु दफ़ो वरी ॿीहर
थैंक यू सखर IBA यूनिवर्सिटी, थैंक यू उहे इंसान जिन इन्हनि खे मौक़ो ॾिनो त इहा टेस्ट सखर IBA यूनिवर्सिटी कंडक्ट करे। तव्हां असांजे एतमाद ते यकीन ते पूरो लथायो, तव्हां जस लहो ऐं ख़ुदा कंदो इन सचाईअ जो समर तव्हांखे तव्हांजी औलाद जे कामयाबीअ जे शक्ल में मिलंदो। ख़ुदा ताला तव्हांजो हामी नासिर। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।